हाँ, ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में भले कंहिंखे कुझु न ॿुधायो, लेकिन भॻवान खे असांखे सभु कुझु सच सच ॿुधाइणो आहे न। तव्हांजी सोच कहिड़ी आहे, बोल कहिड़ा आहिनि, कर्म कहिड़ा आहिनि, न। कॾहिं कॾहिं असांजी सोच ॾाढी ख़राबु हूंदी आहे, है न। असांखे पतो आहे कि असां ईअं सोचंदा आहियूं, लेकिन असां माण्हुनि जे साम्हूं ईअं ॾेखारींदा आहियूं कि असां ॾाढा सुठा आहियूं। जॾहिं असां रोज़ु इहा आदत विझंदासीं न कि असां भॻवान खे ॿुधायूं कि मुंहिंजे मन में अहिड़ा अहिड़ा वीचार हलनि पिया, मां हीअं हुनखे चयो, मां हीअं कमु कयो, तॾहिं असांखे पकड़ाइण में ईंदो। ये जो माण्हुनि जी शिकायत हूंदी आहे न कि असांखे भॻवान, जॾहिं असां पाठ कंदा आहियूं या कुझु बि कंदा आहियूं भॻवान जो, त मन न लॻंदो आहे, छो जो असांजे मन में ॾाढो कचिरो आहे ऐं इहा हर हिक खे मञिणो पवंदो। हिकु थींदो आहे असां मन सां ई भॻवान खे यादि करे सघंदा आहियूं, लेकिन मन में ई कचिरो आहे त कीअं यादि करे सघंदासीं, है न। मन, तॾहिं त गीता में छा आहे, मन मना भव। त पहिरियों मन खे ख़ाली करो। ॾिसो, माण्हू चवंदा बि आहिनि मन जी भावना सुठी हुजणी खपे, मन शुद्ध हुजणो खपे, ॿाहिरां जी शुद्धि छा आहे। त इहे शब्द सिर्फ़ु चओ न, हिन जो अर्थ बि सम्झो ऐं हिनखे जीवन में बि लायो। रोज़ु असांखे इहा आदत विझणी आहे, राति जो या जॾहिं बि तव्हांखे समय मिले न, तव्हां पंहिंजे सॼे ॾींहं जो भॻवान खे सभु कुझु ॿुधाइजो। पंहिंजे खे आत्मा सम्झी भॻवान खे निराकार रूप में यादि करे उनखे तव्हां ॿुधाइजो कि मुंहिंजे सुबुह खां मां छा छा सोचियो। भले मां न सोचियो, लेकिन मुंहिंजे मन में अहिड़ा वीचार अचनि पिया, न। अगरि तव्हां ईअं पंहिंजे पाण खे चेक करणु शुरू कयो न, त तव्हांखे ॾाढो ई सम्झ में अची वेंदो कि मां केॾो ख़राबु ताईं मूंखे वीचार ईंदा आहिनि। हिकु थींदो आहे कि असां था सोचूं, है न। हिकु थींदो आहे कि असां ख़ुदि सोचूं था, हिकु थींदो आहे असां वटि वीचार अचनि था, है न। मां नथी सोचणु चाहियां अहिड़ो, लेकिन मूंखे वीचार अचनि था, है न। मां त कुझु ॿियो ई सोचां पई ऐं कमु कयां पई, हिकदमि सां वीचार अची वियो, त असां बि हुन सां गॾु ॿिया बि वीचार करणु लॻी वियासीं, है न। असां वीचार न कयो, लेकिन आयो, त हीउ ॾाढो ध्यानु ॾियणो खपे। जीअं सम्झो असां कंहिंजे घर नथा वञूं, लेकिन कोई असांजे घर अची करे उल्टियूं सुल्टियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो ऐं असां हुन सां गॾु ॻाल्हियुनि में लॻी वियासीं, त ईअं ई आहे। असां त न सोचियो कि हुनजो एक्सीडेंट थी वञे, है न। सम्झो कोई असांखे उल्टो सुल्टो चई करे हली वियो गाॾी खणी ऐं असांखे एॾो क्रोध आयो, लेकिन असां त सोचूं पिया कि भई एॾो मूंखे ॻाल्हाए वियो, एॾो बुरो भलो चई वियो ऐं हली वियो, है न। हिकु थींदो आहे असां था सोचूं वञी एक्सीडेंट थिएसि ऐं मरे वञी तंहिंखां सुठो, है न। हिकु थींदो आहे कि असां त न सोचो, लेकिन असां वटि वीचार आयो कि हिन जो एक्सीडेंट थी वञे, मरे, लेकिन असां चऊं था न न न न न, ऐं कोई माण्हू पोइ उन ई वीचारनि में हली उन सां गॾु ॿियो ई, हा सुठो आहे थी वञेसि त जिंद त छुटंदी, है न। त इहे जाने अनजाने असां करणु नथा चाहियूं, लेकिन क्रोधवश, जेलसीवश, ईर्ष्यावश असां कंहिंजे लाइ ॾाढो ई बुरो सोचे वठंदा आहियूं, जंहिंजे कारण ई असांजो मन भॻवान सां न जुड़ी सघंदो, है न। अगरि तव्हांजी शिकायत आहे कि जॾहिं मां भक्ति कंदी आहियां, भॻवान जो नाम जपंदी आहियां, त मुंहिंजो मन भॻवान सां न लॻंदो आहे, मूंखे ॿिया वीचार ईंदा आहिनि,
छो जी जेसिताईं तव्हां पंहिंजे मन जो हर वीचार हर ॻाल्हि भॻवान खे न ॿुधाईंदव तेसिताईं तव्हांजो मन शुद्ध न थींदो। तव्हां भॻवान खे यादि करे ई न सघंदा आहियो, है न। इहे सम्झणो आहे, चाहे तव्हां केतिरा बि सनानु करो, केतिरा बि सुठा टिकाणा मंदर ठाहे छॾो, केतिरा ई तीर्थ करे वठो, केतिरा ई भक्ति करे वठो, अगरि तव्हां इहे नियम न ठातो रोज़, जीअं माण्हू रोज़ हिक ॿिए सां फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे न, है न, सभु हालो हाल ॾींदा आहिनि, किथे किथे त माण्हू पंहिंजो वीचार बि ॿुधाईंदा आहिनि, हा मूंखे बि अहिड़ो वीचार अचे पियो, हीअं थोरी कलाक 2 कलाक। अॼु घर गृहस्थी छो थी, अॼु ॿार एॾो मोबाइल छो था हलाइनि, है न, अॼु माण्हू एॾा डिप्रेशन में छो आहिनि, अॼु घर घर में लड़ाई छो आहे, घर घर में माण्हू खे ठीक रीति छो थो हले, स्पेशली लेडीज़ खे माण्हू पागल छो चईंदो आहे, है न। स्पेशली जीअं ॿारनि जे लाइ चईंदा आहिनि न फ़ोन ख़राबु आहे, त लेडीज़ ख़ासि करे इहे ध्यानु ॾे, जो लेडीज़ घर में वेही करे फ़ोननि ते सॼो ॾींहुं वेही थी न, हुननि खे माण्हू पागल इन करे ई चईंदा आहिनि, छो जो उहा 10 ॾींहं में 10 माण्हुनि सां ॻाल्हाईंदा त हुनजो दिमाग़ 10 माण्हुनि सां जुड़ियल हूंदो, त उहो घर जो कमु ठीक रीति कंदी ई न, पोइ हुनखे माण्हू चईंदा ई त पागल थी वई आहे, घर में वेही वेही पागल थी वई आहे, है न। तंहिंखां सुठो त कोई कमु, ॾाढो कमु हूंदो आहे, घर वेठे बि माण्हू ॾाढो कमु हूंदो आहे, सिर्फ़ु इहे न झाड़ू पोछो कयो, डस्टिंग कई, इहे त करिणो ई आहे, रोटी ठाही, लेकिन हुनजे अलावा बि तव्हां ॾाढो कुझु करे सघंदा। अॼु ॾिसो माण्हू यूट्यूब खोले फालतू चीजूं तो ॾिसे, लेकिन यूट्यूब में तव्हां पंहिंजे घर जी फालतू चीजुनि खे बि कीअं सुठी रीति यूज़ करे सघंदा आहियो। अॼु माण्हू कचिरे मां बि केॾो सुठो चीजूं ठाहे थो, इन में अगरि तव्हां दिमाग़ लॻाईंदव न त तव्हांजो टाइम बि सफल थी वेंदो, सोच बि सफल थी वेंदी, ऐं तव्हांजा ॿार बि ॾाढो कुझु सिखी सघंदा, है न। ॾाढो कुझु माण्हू करे सघंदो आहे, लेकिन माण्हू पंहिंजो टाइम वेस्ट किथे कंदो आहे, फ़ोननि ते। कुझु ॿारनि खे चईंदा आहिनि फ़ोन न यूज़ करो, अॼु माण्हू चाहे त तव्हां पंहिंजे ॿारनि फ़ोन ते जेतिरो कलाक ॻाल्हायो था ओतिरो तव्हां पंहिंजे ॿारनि सां टाइम कढी खेॾो, उहो बि केॾी सुठी चीजूं सिखी वठंदा न। त कारण बि असां ई आहियूं ऐं उपाय बि असां वटि आहिनि, सिर्फ़ु असां करणु नथा चाहियूं। त ऐं इहे अगरि तव्हां नियम ठाहे छॾियो न, रोज़ हीअं न असां पाठ कंदा आहियूं, कलाक असां जपजी साहिब पढ़ंदा आहियूं, सुखमनी पढ़ंदा आहियूं, कीर्तन ॿुधंदा आहियूं, इहे त तव्हांजा सभु वेस्ट अथव, कोई कम जो कोन अथव। जेसिताईं तव्हां पंहिंजे मन जी ॻाल्हियूं भॻवान खे वेही करे कलाक न ॿुधाईंदव न, सुबुह मां उथियमि, मां हीअं हीअं कयो, मूंखे अहिड़ा अहिड़ा वीचार अचनि पिया, ॿार न पियो वञे त मूंखे वीचार आयो हणांसि 2 चमाट, है न, मूंखे ॾाढो गुस्सो पियो अचे, मां हुनखे चमाट हणण वारी हुअमि, सभु कुझु असांखे ॿुधाइणो, उहो मूंखे हीअं चयो त मूंखे वीचार आयो, तंहिंखां त मरे वञे, है न। अॼु ॾिसो नुंहुं जेकी आहे, अगरि उहा पंहिंजे पति सां, पति हुन सां गॾु हलो ठीकु आहे, ॿार बि हुन सां गॾु ठीकु अथसि, हा थोरो बहुत ठीकु आहे, लेकिन अॼु ससु नुंहुं जे पुठियां छो पइजी वेंदी आहे, छो जो उहो हुनजी मर्ज़ी सां न हलंदी आहे, है न। अॼु ॾिसो हुनजी मर्ज़ी सां न हलंदी त ससु छा चईंदी, हिन त तपाए रखी अथई, है न, त ससु सॼो ॾींहुं चिक 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 कंदी रहंदी, चईंदी तंहिंखां त मरे वञे, हली वञे, लेकिन इहे न सोचदी मरी वेंदी, हली वेंदी त मुंहिंजे पुट जो ॿारनि जो छा थींदो, है न। उहो त सोचदी, चलो ईअं अगरि असां सोचूं, चलो जेतिरा बि, जॾहिं असां ध्यानु ॾियूं न की असां सॼो ॾींहुं छा था सोचूं, असां ध्यानु ई नथा ॾियूं, असां त बसि इन में ई ख़ुशि आहियूं, हा भई जपजी साहिब पढ़ियो, कीर्तन पढ़ियो, व्रत जप तीर्थ कयो, लेकिन सॼो ॾींहुं तव्हां छा था सोचो, थोरो सो शांती करे ऐं भॻवान खे ॿुधायो मूंखे अहिड़ा अहिड़ा वीचार ईंदा आहिनि, पोइ शांती सां सोचो, हिननि खे मां
हिन बुरे ऐं नेगेटिव वीचारनि खे सुठो कीअं ठाहे सघंदी आहे। है न, अॼु माण्हू कई संबंधनि जे, कई घर गृहस्थी में, कई माण्हुनि जे जीवन में दुख उन्हनि जी संबंधियुनि जे कारण ईंदो है न। उन्हनि जी माण्हू जॾहिं सोचंदो आहे न, जॾहिं वीचार ईंदा अथसि त उनखे कुझु सम्झ में ई न ईंदो आहे की असां छा था चऊं। हिकु नुंहुं अगरि कुझु उल्टो सुल्टो जवाबु ॾेई छॾे, नथी मञे, त माण्हू सोचे 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 माण्हू सोचंदो आहे की मां सोचां पई न करां, न चवां। लेकिन तव्हां पंहिंजी सोच खे भॻवान खे ॿुधाईंदो न, त उहो तव्हांखे शांती ॾींदो, त उहो तव्हांखे मदद कंदो। असां में एतिरी शक्ति न आहे, न ही ग्रंथ शास्त्र पढ़ण सां असांखे कोई उहा शक्ति ईंदी आहे की असां पंहिंजे मन खे शांत करे सघूं। मन असांजो शांत कॾहिं थींदो, मन असांजो शुद्ध कॾहिं थींदो, जॾहिं असां शांती सां, जीअं तव्हां वेही करे भॻवान जा पाठ था पढ़ो न, उहो शांती सां वेही करे भॻवान खे पंहिंजे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधायो। जीअं हिकु माउ वेही पंहिंजे पति खे ॿारनि जी शिकायत कंदी आहे न, अॼु हिन ॿार हीअं कई, अॼु हिन हीअं कई, अॼु ससु हीअं कई, अॼु फलाणे हीअं कई। ईअं असांखे पंहिंजे मन जी सभु रिपोर्ट कंहिंखे ॾियणी आहे? भॻवान खे ॾियणी आहे। अॼु मूंखे लोभ जो वीचार आयो, अॼु मूंखे ज़्यादा खाइण जो वीचार आयो, अॼु मूंखे हुनखे गारियूं ॾियण जो वीचार आयो, अॼु मूंखे विकारी संकल्प आयो, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न कंहिंखे, हा भई इहे केॾो सुठो आहे, केॾी सुठी आहे, अहिड़ा वीचार आया, इहे त ॾाढी ख़ुदि खे ॾाढो वॾो थी सदाए, अहिड़ा वीचार आया कि मां हिनखे किरायां, है न। अॼु मूंखे इहो वीचार आयो, अॼु मूंखे इहो वीचार आयो, एॾो सूर पियो थिए त सोचां पई तंहिंखां त मरां वञी, है न। सभु वीचार ॿुधाइणा आहिनि असांखे भॻवान खे। अॼु मां हिनखे ईअं चयो, अंदरि भावना छा हूंदी आहे, तॾहिं तव्हां गहराई सां सम्झी सघंदा आहियो कि मां केतिरो, मुंहिंजे मन में केतिरा बुरा वीचार ईंदा आहिनि या सुठा वीचार बि ईंदा आहिनि। तॾहिं ई असां भॻवान खे यादि कंदासीं त असांजो मन जुड़ी सघंदो न। जेसिताईं असांजो मन न जुड़ंदो न, तेसिताईं असांखे भॻवान जी शक्ति न मिलंदी आहे, है न। पोइ अगरि तव्हांजो मन तव्हांजे गुरूअनि में, ग्रंथ शास्त्रनि में या मूर्ति सां जुड़ियल आहे, है न, त सम्झो तव्हांजो मन मूर्ति सां जुड़ियल आहे कि न मूर्ति में ई भॻवानु आहे। लेकिन उहो मूर्ति बि तव्हांखे शक्ति कॾहिं ॾेई सघंदी? जॾहिं कोई अहिड़ो माण्हू हूंदो, भई टिकाणे ऐं मंदर में आहे न, भले कोई बि माण्हू मन सां यादि न करे, टिकाणनि धार्मिक स्थाननि ते ज़रूरी न आहे कि के पंडित या के भाई साहब जे कारण ई भॻवान जी कृपा आहे हुते, कि हुते वञण सां माण्हुनि जो दुख दूर थी वेंदो आहे। अलाए कहिड़ो इंसान हुन टिकाणे ऐं मंदर में आहे जंहिंजो मन सदा भॻवान सां जुड़ियल आहे, जंहिंजे मन में शुद्धता आहे, उन द्वारा तव्हांखे शक्ति मिले थी। तव्हां त सोचो हिन टिकाणे ऐं मंदर में ॾाढो सुठो लॻंदो आहे, लेकिन सोचो हुन टिकाणे में रोज़ हिकु माण्हू ईंदो हुजे ऐं उहो मन सां उते भॻवान खे यादि कंदो आहे, मतिलबु हुनजे मन शुद्ध आहे। असां त ग्रंथनि खे था ॾिसूं, भई इहे ग्रंथ भॻवान आहिनि, हिननि द्वारा असांखे आशीर्वाद मिले थो। लेकिन उहो इंसान हुन टिकाणे में जो मन सां यादि कंदो आहे न, उन द्वारा तव्हांखे भॻवान जी शक्ति थी मिले। तव्हां सम्झी बि न सघंदा असांखे कीअं शक्ति थी मिले। जेके तव्हां ग्रंथनि खे भॻवान था वञो न, उहो त पुस्तक आहिनि, जेकी मूर्तियूं आहिनि उहो त पत्थर जी ठहियल आहिनि, है न। हाणे मूर्ति थोरी भॻवान खे यादि कंदी, है न। लेकिन भॻवान कंहिंजे द्वारा तव्हांखे शक्ति थो ॾे,
जेको हुन टिकाणे मंदिर में जो माण्हू ईंदो हूंदो, जो मन सां भॻवान खे यादि कंदो हूंदो, है न, उन द्वारा तव्हांखे शक्ति मिले थी। त बाबा असांखे चवनि था कि असांखे पंहिंजे जीवन में अगरि तव्हांजो मन भॻवान सां न लॻंदो आहे, अगरि तव्हांखे पाठ पूजा करण में ॿिया वीचार ईंदा आहिनि, त रोज़ु इहो नियम ठाहियो कि जेका बि वीचार मन में ईंदा आहिनि उहे सभु भॻवान खे ॿुधायो या लिखी करे ॾियो, है न। जे सम्झो पाठ कंदे हुए बि वाहिगुरु वाहिगुरु जपदे हुए बि ॾाढा वीचार अचनि था, त वाहिगुरु वाहिगुरु न जपो, पाठ न पढ़ो, भॻवान खे ॿुधायो बाबा ॾिसो मूंखे अहिड़ा अहिड़ा वीचार अचनि था, इहे वीचार अचे थो, हिन ईअं कई, पहिरों वारा वीचार अचनि था, इहे सभु खणी वठो था, है न, इहे सभु खणी वठो, तॾहिं तव्हांजो धीरे छो जी ॾाढनि जन्मनि जो मन मेरो आहे न, ॾाढी जन्मनि जी ॻाल्हियूं असांजे मन में आहिनि, त असांखे मन खे शुद्ध करण लाइ ॾाढो ई कई थींदो न, ॾाढे सालनि खां अगरि कंहिं चीज़ साफ़ न कई आहे ऐं अॼु उहा चीज़ अगरि कंहिं कढी त उन चीज़ में ॾाढी मैल अची वेंदी आहे, है न, उन चीज़ में ॾाढी मैल अची वेंदी आहे न, त बाबा चवनि था कि त हुनखे साफ़ करणो बि पवंदो आहे ऐं ॾाढो महिनत बि लॻंदी आहे। त ईअं ई बाबा चवनि था कि पंहिंजे मन जी मैल तव्हां ईअं न सोचो हिकु बार ॿुधाइण सां ख़तमु थी वेंदी, तव्हांखे नियम ठाहिणो आहे। हा, अॼु असां हाणे अॼु खां नियम ठातो, पोइ कल्ह वरी ध्यानु ॾिजो मूंखे कहिड़ा कहिड़ा फालतू एॾे समय खां पहिरों वारा वीचार अचनि था, बाबा मूंखे एॾे समय खां पहिरों वारा वीचार अचनि था, इहे बि वठी वठो। पोइ धीरे धीरे जॾहिं भॻवान जी शक्ति असांजी आत्मा में ईंदी आहे तॾहिं उहा शुद्ध थींदी आहे। आत्मा जी मैल खे कढणु कीअं कढी सघंदा आहियूं? परमात्मा जी शक्ति सां। उहा शक्ति न त तव्हांखे नज़र ईंदी, न तव्हांखे कुझु ईअं अनुभव थींदो हा भई उहा शक्ति अचे थी, बसि तव्हांखे संकल्प करिणो आहे, हा भई मां ईअं कयो, हाणे बाबा खे यादि कयो, उहा साफ़ सफ़ाई थी वई। भई हीअं न कोई असांखे नज़र ईंदी ईअं भॻवानु ईअं शक्ति ॾिए थो, ईअं करे थो, न। ॾिस असांजी आत्मा नज़र अचे थी, लेकिन असांजी आत्मा ई इन अखियुनि सां ॾिसे थी, मुख सां ॻाल्हाए थी, कननि सां ॿुधे थी न, लेकिन हीअं कुझु नज़र थोरी ईंदो आहे। जॾहिं आत्मा शरीर सां निकिरी वेंदी आहे नज़र ईंदी आहे, लेकिन आहे ईअं ई भॻवान खे जॾहिं असां यादि कंदा आहियूं न, भॻवान खे यादि करो, लेकिन संकल्प छा करो कि हाणे भॻवान जी यादि सां मुंहिंजो मन हिकदमि शुद्ध थो थींदो वञे, मुंहिंजी बुद्धि हिकदमि शुद्ध थी थींदी वञे, मुंहिंजा आसरी संस्कार जेका मूं में आहिनि रावण जा उहे सभिनि खां मुंहिंजी आत्मा मुक्त थी थींदी वञे, मुंहिंजा संस्कार बि सुठा था थींदा वञनि, है न। त इन तरीक़े सां रोज़ु पंहिंजे मन जी शुद्धि करो, तॾहिं ई असांजो भॻवान सां मन जुड़ी सघंदो आहे, है न। भले ई बाबा असांखे चवनि था ॾिसो ये अंदर जी बीमारी हूंदी आहे, जो अंदर जो आत्मा में बीमारी हूंदी आहे न, ये काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, इहे सभु बीमारियूं थींदियूं आहिनि। छा थींदो आहे जॾहिं असां श्री बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो द्वापर खां सतयुग त्रेता में त असां सुठा हुयासीं, सतयुग त्रेता में त विकार ई न हुया, लेकिन द्वापर खां हिन सृष्टि ते न विकार अची विया, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। त असां न ॾिसो माण्हू चईंदो बि आहे, है न, भॻवान जे साम्हूं माण्हू ईअं चईंदो आहे, भॻवान जे साम्हूं देवी देवताउनि जे साम्हूं चईंदा आहिनि न असां नीच पापी आहियूं। त असां नीच पापी कीअं थी वियासीं? ईअं त कंहिंखे चओ, इहे कंहिंखे चओ, अॼु ॾिसो प्राइम मिनिस्टर बि आहे, उनखे कोई चए ये प्राइम मिनिस्टर त नीच पापी आहे, है न, त माण्हू कहिड़ो गरम थी वेंदा आहिनि। लेकिन उहो ई प्राइम मिनिस्टर देवी देवताउनि जे अॻियां वञी चए थो असां नीच पापी कामी क्रोधी,
अॼु वॾा वॾा गुरु संत सन्यासी आहिनि, आरती त उहो बि कंदा आहिनि। आरती त वॾो गुरु बि आरती कंदो, वॾो संत बि आरती कंदो। उहो छा चईंदो आरती में? असां नीच पापी आहियूं। हाणे हेॾो वॾो गुरु ख़ुदि चए थो मां नीच पापी आहियां, त सम्झी सघंदा आहियूं न आख़िर उन्हनि पाप कहिड़ो कयो आहे। आख़िर कॾहिं कोई पुछी सघे? कंहिंमें हिमत आहे? लेकिन भॻवानु असांखे अची करे ॿुधाईंदा आहिनि कि तव्हां इहे सम्झो त सही, असां त कॾहिं न कयो। लेकिन परमात्मा जो इहो सचो ज्ञान ॾिसो, कोई असांखे चई सघंदो आहे, लेकिन परमात्मा त चईंदा आहिनि ॾिसो उहो मुंहिंजा ई अलॻि अलॻि नाम रूप जी मूर्तियूं ठाहे करे मूंखे ई चवनि था कि असां नीच पापी आहियूं। त हुननि कहिड़ो पाप कयो आहे, है न? छो जी द्वापर खां वठी करे असां आत्मा आहियूं, जन जन्मांतर विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करो ई था। हुन सां असांजी आत्मा जे मथां पाप चढ़े ई थो। हाणे कोई बि संत हूंदो हिन जन्म में भले ई उहो विकार में न वियो हुजे, लेकिन क्रोध त उहो बि कंदो आहे। सभिनि खां वॾो पाप थींदो आहे जॾहिं असां काम विकार में वेंदा आहियूं, है न? काम विकार सभिनि खां वॾो पाप आहे। माण्हू त चए थो ॿार कीअं पैदा थींदा, लेकिन चलो ठीकु आहे, जेतिरा ॿार पैदा कयो, लेकिन हुन खां पोइ विकार में छो था वञो? वैसे त क़ाइदो त उहा गीता में त लिखियलु आहे काम मां शत्रु आहे, लेकिन चलो तव्हां चओ था कि असांखे चलो कलयुग में ॿार पैदा करण जो इहो तरीक़ो आहे, लेकिन रोज़ रोज़ विकारनि में वञण त रोज़ रोज़ पाप था करो। हुन खां पोइ पाप आहे जॾहिं असां क्रोध कंदा आहियूं। हाणे भले कोई संत काम विकार में न वेंदो हुजे, क्रोध त कंदो आहे उहो, है न? क्रोध, लोभ, मोह, अहंकार त उन्हनि जे सर ते चढ़ियल ई हूंदो आहे। हर साधु संत जे अॻियां अहंकार त हूंदो ई आहे, मां वॾो। त इहो बि पाप आहे, है न? ॿियो भॻवान खे चवनि था असांजे अंदरि आहे, ऐं चवनि था असां नीच पापी आहियूं। इहो सभिनि खां वॾो पाप। भई असां एॾा ग़लति कमु करूं था, असां विकार बुराइनि जे वश कर्म करूं था, असां ॿियनि जी निंदा ग्लानी करूं था, असां चऊं था असांजे अंदरि भॻवानु आहे, त इहे पाप न थियो? त इहे कंदे कंदे असां छा ठही वियासीं? नीच पापी ठही विया आहियूं। त बाबा चवनि था कि ॾिसो हाणे माण्हू फील बि कंदा आहिनि कि बराबरि असां नीच पापी आहियूं, भॻवान जे अॻियां वञी करे वर्णन बि कंदा आहिनि, लेकिन ख़ुदि मञंदा न आहिनि। ईअं ॾिसो अॼु ई तव्हां आरती करो, तव्हां चईंदा मां नीच पापी कामी क्रोधी, लेकिन जॾहिं आरती ख़तमु थी वेंदी आहे, तव्हां पंहिंजे घर गृहस्थी में रहंदा आहियो, हुन समय तव्हां सोचो कि मां छा चई आहियां? मां नीच पापी कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी आहियां? अगरि आहियां त मञो, हुनखे सुधारण लाइ प्रयत्न करो। अगरि असांखे लॻे थो असां नीच पापी कामी क्रोधी लोभी आहियूं, त भॻवान जे अॻियां सच फील करो, है न? अनेक जन्मनि जा पाप असांजे सर ते आहिनि, ऐं जो बि असां चलो ॿिया जन्मनि जा त पतो न आहे, हिन जन्म जो त पतो आहे न। त हिन जन्म जो रोज़ जो अञा ताईं जेतिरो तव्हांजो जीवन बीतियो आहे, उहो तव्हां सभु ॻाल्हियूं भॻवान खे ज़रूरु ॿुधाइणियूं आहिनि। हीअं न कि भॻवानु सभु कुझु ॼाणंदो आहे, लेकिन असांखे ॿुधाइणियूं आहिनि मन ई मन। ऐं इहे नियम ठाहे छॾियो कि रोज़ जो रोज़ अॼु खां ॿुधाइणो, है न? त हुन सां उहो हल्को थी वेंदो आहे, है न? इहे असांजी आत्मा जी बीमारियूं आहिनि जो असां पाप कयो। जीअं मां फलाणे खे मारियो, फलाणे जे लाइ बुरो सोचियो, अॼु मां हीअ चोरी कई, अॼु मूंखे हीअ चीज़ जो लोभ थियो, है न? त इहे सभु ॿुधाइण सां हल्को थी वेंदो आहे। लज्जा न करणी आहे। भॻवान सां छिपाईंदव त पोइ भारी रहंदो। अगरि भॻवान खे मन ई मन में ॿुधाए छॾंदव त दिलि हल्की थी वेंदी, न त दिलि खाईंदी रहंदी। पोइ तव्हां केतिरो बि वाहिगुरु वाहिगुरु करो न, तव्हांजो मन न जुटंदो। पहिरियों सची सची भॻवान खे ॿुधायो कि हा मां अॼु हीअं कयो, तॾहिं तव्हांजी दिलि हल्की थींदी
तॾहिं तव्हां बाप खे बि यादि करे सघंदा आहियो। सच ॿुधाइण वारे ई भॻवान खे यादि करे सघंदा आहिनि ऐं पोइ भॻवान बि उन्हनि जी मदद कंदो आहे, है न। इन करे बाबा अॼु असांखे छा था चवनि, सदा मूंखे सच ॿुधाए करे पंहिंजो दिलि हल्को करो ऐं पोइ मां तॾहिं ई तव्हांजी मदद करे सघंदो आहियां। हीअं न की भॻवानु त सभिनि जे अंदर जी ॼाणंदो आहे, ॼाणंदो हूंदो, लेकिन असांखे बाबा छा था चवनि कि तव्हांखे पर्सनली ॿुधाइणो आहे, है न। अगरि तव्हांजो ॿारु कुझु ग़लती करे अचे, तव्हांखे किथां पतो लॻियो, तव्हां त चईंदा मूंखे त पतो आहे, लेकिन उहो बि ॿुधाए अची करे। हुन अगरि न ॿुधाईं त, है न, हुन अगरि न ॿुधाईं त ऐं तव्हां वटि अचे थो ऐं तव्हां सोचो न इहो पहिरियों ॿुधाए मूंखे, ऐं उहो बि ज़िदी, उहो बि चए थो न मम्मी खे पतो हूंदो, मां छो ॿुधायां, ऐं तव्हां बि न चयो, हुन बि न चई, त धीरे धीरे न दिलि सां उहो दूरि थी वेंदा आहिनि। त इन करे भॻवान सां असांखे सदा सचो रहणो आहे, तॾहिं असांजो मनु सदा हुन सां लॻल रहंदो, तॾहिं उहो असांजी मदद करे सघंदा आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। हिन कल्याणकारी युग में सर्व जो कल्याण करण वारा प्रकृति जी माया जी अथव। बाबा चवनि था कि ये कल्याणकारी समय थो हले, है न। हिन समय शुद्ध संगम, हाणे न कलयुग जो अंत थियण वारो आहे, इन खां पोइ सतयुग ईंदो, त ये विच जो समय आहे न, ये कल्याणकारी समय। हिन समय भॻवानु हिन सृष्टि ते अची करे असांखे स्वयं खे परिवर्तन करण जो ज्ञान ॾींदा आहिनि। हाणे ॾिसो, रोज़ जो बाबा असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, इन्हनि खे असां ॿुधी करे सम्झी करे स्वयं खे परिवर्तन करो। परमात्मा असांखे चईंदा आहिनि, बाबा चवनि था पहिरियों ख़ुदि जो कल्याण करो, तॾहिं ई ॿियनि जो बि करे सघंदव, है न। पहिरियों ख़ुदि सदा सुख शांति ख़ुशी में रहणु सिखो, तॾहिं ई तव्हां माण्हुनि खे बि उहो सेखारे सघंदव। अॼुकल्ह अगरि तव्हां फ़ोननि ते ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां चओ असांखे त कमु हूंदो आहे, सॼो ॾींहुं त फ़ोन ते ॻाल्हाइण जो कमु न हूंदो आहे न। अगरि तव्हां फ़ोन ते ॻाल्हाईंदा रहंदा आहियो, टीवियुनि ते टीवी ॾिसंदा रहंदा आहियो, ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे चओ टीवी न ॾिस, फ़ोन न हलाए, त इहे ठीकु आहे। पहिरियों तव्हां ख़ुदि जो त कल्याण करो, है न। अधु कलाक जी ॻाल्हि खे 5 मिंट में ख़तमु करो, 2 मिंट में ख़तमु करे बसि, है न। थी सघे त हिकु ॾींहुं पंहिंजे पाण खां फ़ोन खे कंप्लीटली परे करे रखो, पोइ ॾिसो तव्हां में केॾो तव्हांखे कमु बि यादि ईंदो, जल्दी बि थी वेंदो, तव्हांखे हल्को बि लॻंदो, सुठो बि, मथो बि भारी न थींदो। तव्हांखे लॻे न पुछांसि त सही छा थियो छा न। अगरि तव्हांखे लॻे तव्हां भॻवान सां अरदास करे छॾिजो, प्रार्थना करे छॾिजो, हुनजी मदद करो, बसि ख़तमु ॻाल्हि। त बाबा चवनि था हर कम में पहिरियों ख़ुदि जो कल्याण करो, तॾहिं ॿियनि जो करे सघंदव। स्लोगन आहे, हिक ॿिए जे वीचारनि खे सम्मान ॾियो, कट न करो डायरेक्ट ई। अगरि तव्हांजो ॿार बि अची करे चए थो न मम्मी हीअं करो, हा ठीकु आहे करूं था, भले ई तव्हांखे कमु बि आहे, चओ हा ठीकु आहे करूं था, पोइ थोरी देरि करे चल ठीकु आहे, मां हाणे न इहो कमु करे अचां, पोइ वापसि था करूं, जेसि ताईं तूं इहो कर, है न। उहो चए मम्मी ईअं करूं, ईअं न की न कट करे छॾियो, न इहो सुठो न आहे, ईअं न करो, चओ हा ठीकु आहे सुठो आहे, लेकिन अञा न असांखे टाइम न आहे न, या इहे चीजियूं न आहिनि, या ईअं आहे, जो बि आहे उहो करे पोइ उनखे चओ पोइ कंदासीं, त हिन सां उनखे बि सुठो लॻंदो, है न। न त असां माण्हू चवनि था ॿारनि खे टीवी बि न ॾिसो, फ़ोन ते बि न ॻाल्हायो, ऐं तव्हां उन्हनि सां खेॾो बि न, तव्हां उन्हनि जी ॻाल्हियूं बि न ॿुधो, तव्हां पंहिंजे ई टेंशन में पंहिंजे ई जीवन में बिज़ी आहियो, त ॿुधायो ॿार काॾे वेंदा, है न। त उहो बि
डप सां तव्हांखे नथा चवनि, लेकिन त बि मन में सोचदा त हूंदा, है न। अगरि असां बार बार उन्हनि खे उल्टो सुल्टो चईंदा रहंदासीं, हा उहो डप सां या चलो मां आहे, मां जो सम्मान करिणो आहे, लेकिन दिलि सां न कंदो। चाहे कोई बि हुजे, चाहे ससु आहे, सहुरो आहे, चाहे पति आहे या कोई बि आहे या कोई बि हुजे, दिलि सां अगरि कंहिंखे सम्मान खपे त ॿियनि जे वीचारनि खे सम्मान ॾियो, तॾहिं ई उहो तव्हांजो दिलि सां मान कंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।